बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साथ संगत सबने थे ओम शांति। हली अचो एक बार बाबा सत्संग में हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग आइन तेरी छाया सत्संग आइन तेरी छाया। अजा मेल है कन का वारा अजा मेल है कन का वारा। या भी लख सहजार बाबा सत्संग में। या भी लख सहजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। पाप दर्जा देखो लावे पाप दर्जा देखो लावे। इतर समय तेरे अच्छे तो खावे इतर समय तेरे अच्छे तो खावे। दिया दिया सवार बाबार बाबा सत्संग में। दिया दिया सवार बाबार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सोरी आयो सोरी कर दो सोरी आयो सोरी कर दो। पूर कपटवा कुछ न वर दो पूर कपटवा कुछ न वर दो। बड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। बड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। ओम नाम की देवी आवे ओम नाम की देवी आवे। सब कहीं खेती थार पसारे सब कहीं खेती थार पसारे। सेवक बनो कर धार बाबा सत्संग में। सेवक बनो कर धार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। जय जाता जव कुबे जय जाता जव कुबे राजकोट शहर के दया जोतार राजकोट शहर के दया जोतार। सद्गुरु नैना संकल्प जय का
बाबा इन रंग में सत्संग में बाबा इन रंग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। सतगुरु जी मौज हूंदी आहे त शेवक सची भक्ति करे लाभ खटे ऐं संदसि भलाईअ लाइ वक़्त ब वक़्त अनमोल वचन फरमाए सची भक्तिअ जो रस्तो ॾेखारींदा आहिनि। अनमोल वचन फरमाए सची भक्तिअ जो रस्तो ॾेखारींदा आहिनि। सतगुरु हमेशह सिख जे भलाईअ में हूंदा आहिनि। हू चाहींदा आहिनि त सिख सची भक्ति करे, इन करे बार बार अनमोल वचन फरमाए ऐं उनखे सची भक्तिअ जी राह ॾेखारींदा आहिनि। पर हू राह ॾेखारींदा, हलणु पंहिंजो कमु आहे, हलणो पाण खे पवंदो। हू रस्तो ॿुधाईंदा, ईअं हथ खां वठी हलाईंदा कोन, हलणो त पाण खे आहे न। माना उहा महिनत पाण खे करणी आहे। महिनत ऐं उद्यम खां सवाइ कुझु न करे सघंदासीं। सभु भाग ते रखी बि न वेही रहूं त बाग में हूंदो त पाण ई थींदो। अॼु मूं वटि कोई प्रेमी आया त चित्तौड़ जी ॻाल्हि निकिती त चई ॾाढी दिलि आहे वञण ते। माना पोइ हलो न, एड्रेस वेड्रेस वरितई। चई पोइ हिकु ॾींहुं अचूं त हले। मां हले, जंहिंखे जीअं टाइम मिलंदो आहे ईअं ईंदो आहे। जॾहिं बि टाइम मिलेव, पहिरें ॾींहुं टाइम मिलेव त पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं मिलेव त ॿिए ॾींहुं। त उथण महिल चए थो हा पोइ ॾिसूं था, नसीब में हूंदो त अची वेंदासीं। मैं नसीब वरी छा जो, उधम कंदे त नसीब खुलंदो न। उधम त पाण खे करिणो आहे नी। नसीब ते रखी वेही रहूं, रोटी नसीब में हूंदी त मिलंदी, न पचायूं न कयूं त पोइ किथां मिलंदी। जॾहिं उन लाइ महिनत था कयूं नी, मर्द कमाइनि था, पाण घर महिनत करे एॾी ठाहियूं था, तॾहिं था फुल्को खाऊं न। नसीब ते रखी वेही रहूं त ईअं ई मिलंदी छा। महिनत खां सवाइ, उद्यम खां सवाइ कुझु बि न थियणो आहे। थोरे कम लाइ बि महिनत करणी थी पए। असांखे ख़ाली महिनत, बाग खुलियल ई आहे, असांखे उहा कोशिश करणी। हू अॻे ॿुधायोमांव त हिकु सिख संत खां पुछे थो त नसीब वॾो की न महिनत वॾी। त हू संत चएसि थो त बैंक में तुंहिंजो लोकर आहे? हा आहे। हू सिख थो चए मां पुछांसि छा थो, ऐं संत वरी ॿुधाए छा थो। हे वरी मूंखां साम्हूं थो सुवाल पुछे। चईंसि हा आहे। त चईंसि पोइ लोकर जूं 2 चाबियूं हुजनि, उहा ख़बर हूंदई? चईंसि हा। चईंसि हिकु तो वटि हूंदी, हिकु बैंक मैनेजर वटि हूंदी आहे। चईंसि लोकर जो तालो कॾहिं बि हिकु चाबीअ सां न खुलंदो आहे। तूं बि लॻाईंदे, वरी मथां मैनेजर बि लॻाईंदो नी, त चाबियो लोकर खुलंदो। इहा ख़बर अथई? चईंसि हा। त चईंसि त पोइ बसि ईअं अथई, हिकु महिनत जी चाबी भॻवान पाण खे ॾिनी आहे, नसीब जी चाबी भॻवान पाण वटि रखी आहे। तूं महिनत जी चाबी हणंदो अच, जेॾी महिल हू नसीब जी चाबी हणंदो त असांजो नसीब खुली वेंदो। असां ख़ाली सभु चऊं भॻवान करे, सभु भॻवान करे, त ईअं त न थींदो न। जेको पाण खे करिणो आहे उहो पाण खे ई करिणो आहे। अमल करण वारा त मालामाल थी वेंदा आहिनि, बाक़ी रुगो ॿुधण वारा इन ई वक़्तु विञाए छॾींदा आहिनि। अमल करण वारा मालामाल थी वेंदा। जेके अमल कंदा, हंडाईंदा, उन ते हलंदा, उहे त मालामाल थी वेंदा न। छो जो हुन जा वचन को जहिड़ा तहिड़ा थोरी हूंदा आहिनि। गुरूअ जा वचन दुर्दरगाही वचन हूंदा आहिनि, अणथियणा कम करे छॾनि।
जेको तालो कॾहिं न खुलण वारो हुजे उहो खोले छॾे। त चए थो जेके अमल कंदा उहे मालामाल थी वेंदा, बाक़ी ॿुधण वारा पोइ उते ई रहिजी वेंदा। असां ख़ाली ॿुधी हलिया था वञूं, रोज़ ॿुधूं त इलाही था, घटि कोन ॿुधो आहे, असां बि रोज़ था ॿुधूं, पर पोइ ॿुधी बसि ईअं छंडे हली था वञूं। उन ते अमल करिणो आहे, अमल कंदासीं त पोइ असां मालामाल थी वेंदासीं। मालामाल थियण त सभिनी खे वणंदो न, वणंदो न, त पोइ बसि वचन खणूं ख़ाली। हिन दरबार में नंढा बच्चा बि जेके सतगुरनि जी आज्ञा मञींदा आहिनि ऐं शेवा भॼन में मशगूल रहंदे हूंदे भक्तीअ जो नमूनो पेश कंदा आहिनि, माण्हू उन्हनि जी बि इज़त कंदा आहिनि। भले नंढो ॿार हुजे, पर जेके वचन खणनि ऐं हिन दरबार में जेके माना गुरूअ जे अॻियां जेके हुन जा वचन खणनि ऐं भक्तीअ जो नमूनो पेश कनि, माना हुन राह ते हलनि, त उन जी वॾी वॾी उमिरि वारा बि इज़त कंदा आहिनि। चवंदा आहिनि न त गुरू घर जो कुतो बि पूॼजंदो आहे। त ॿार जी त इज़त करणी आहे। गुरू घर जो, दरबार जो केर बि ॿार नंढड़ो बि छो न हुजे, असांजे लाइ पूॼण लाइक़ु आहे। जेको कमु मालिक खे न वणे सो न कर ऐं मालिक खे अंग संग ॼाणी आत्मा जे कल्याण जो कमु कर। मालिक खे जेको न वणे उहो कमु ई न कर ऐं उनखे अंग संग ॼाणू, सदाईं असां सां गॾु ई आहे। ईअं सम्झंदासीं न त असां पाप करे न सघंदासीं, छो जो जिते वेंदासीं उते सम्झंदासीं गुरू मूंसां गॾु आहे, गुरू मूंसां गॾु आहे, उहो ॾिसे थो, त पाप करे न सघंदासीं। इहो अॻु में मां ॿुधायो थी मांव, हिकिड़ो भाई सुबुह सुबुह जो दर थो खड़केसि, त दर खोलियईं त चईंसि केरु? चईंसि मां भॻवान। त चईसि भॻवान कीअं हूंदे तूं? मिड़ई इहो त ईअं ई चवंदो हूंदे, भॻवान कीअं हूंदो, भॻवान ईंदो आहे छा कॾहिं? चईंसि हा मां भॻवान आहियां, तूं मूं ते विश्वास रख। अॼु मां सॼो ॾींहुं तोसां गॾु रहंदो मैं, जिते तूं वेंदे हुते मां हलंदो मैं, तूं खाईंदे त मां खाईंदो मैं, तूं पीअंदे त मां पीअंदुमि, तूं सुम्हंदे त मां सुम्हंदो मैं। त वाइड़ो थी वियो, चए भई भॻवान हुजे कहीं ईअं अचे। भॻवान लाइ अलाए केॾियूं माण्हू भक्तियूं कंदा आहिनि, जप तप कंदा आहिनि, तॾहिं भॻवान हीअं साक्षात न ईंदो आहे कंहिंजे घर। त माणस अचे थी, चएसि थी पुट कंहिंसां थो ॻाल्हाए? माणस खे ॾिसण न पियो अचे भॻवान, अकेलो अकेलो कंहिंसां पियो थो ॻाल्हाए? त हुनजो छिक भरिजी वियो। चईसि न न कंहिंसां बि न। सम्झी वियो पक हे भॻवान आहे, हे अंदरि आयो त भॻवान बि अंदरि हली आयुसि। सोफा ते वेठो अची त भॻवान बि वेही रहियो। त चईसि छा कंदे तूं मूंसां गॾु वेही? चईसि मां अॼु सॼो ॾींहुं तुंहिंजे कर्मनि ते नज़र रखंदोमांइ त तूं कहिड़ा कर्म करे थी। थोरो ड्रिजी वियो, हिनजो सुभाउ न ॾाढो तेज हो, तिर तिर ते माउ खे बि दड़का ॾींदो। कुंवारो माउ ऐं पुटु ॿई गॾु माना ॿ ॼणा रहंदा हुआ। चांहि करे ॾेसि त कॾहिं चवंदुसि चांहि फिकी आहे, कॾहिं चवंदुसि मिठी आहे, कॾहिं चवंदुसि छिबरी आहे। वरी रोटी ॾेसि त कॾहिं चएसि लूणु घणो आहे, कॾहिं चएसि फिको आहे, कॾहिं मिर्च वधीक आहे। माना कॾहिं बि चुपचाप न को चांहि पीए न को रोटी खाए। ऑफिस में वञे त उते बि केॾी महिल जेको स्टाफ हुजेसि केॾी महिल उन सां चटाभेटी करे, केॾी महिल सर सां थी वञेसि। चए पियो हाणे अॼु त भॻवान सॼो ॾींहुं मूंसां गॾु आहे, हिते माणस चांहि खणी आई,
चांहि जो कोप वेठई, चई अॼु त हाणे भॻवानु वेठो आहे पासे में, अॼु कीअं चवां माउ खे, चुपचाप चांहि पी वियो। वरी सनानु करे आयो त नाश्तो ॾिनईंसि, नाश्तो बि चुप करे खाधई। चई कीअं चवां कुझु माउ खे, चवंदा आहिनि माउ त भई पूजण योग भॻवानु हूंदी आहे माउ, हूअं त चवांसि पर पासे में भॻवानु वेठो आहे। भॻवानु त ड्रावल हो न, खाई वियो हे नाश्तो बि, टिफिन पाए ॾिनईंसि, टिफिन बि चुपचाप खणी ऐं हली वियो। वियो उते ऑफिस में त उते कमु बि ॾाढो सुठे नमूने चुपचाप दिलि सां कीअं कबो आहे, चए पियो भॻवानु वेठो आहे पासे में त कीअं कंहिंसां विड़ां, अॼु त न विड़ंदुमि। सॼो कमु ऑफिस जो बि थी वियुसि, हिनखे वधारे जो कमु जेको मिलियो उहो बि कयईं। हूअं ॾाढो चिड़ंदो, ॿियनि खे चओ कोन था, ख़ाली मूंखे था चओ। चई पर अॼु भॻवानु वेठो आहे कीअं चवां। ऑफिस मां आयो, भॻवानु बि गॾु आयुसि, अंदरि आयो त माणस रोटी पाए ॾिनई, हथ मुंहुं धोई आयो, माणस पाए ॾिनईसि थाली, नियारियईं थालीअ में। हिनखे आदत हुई न कुझु नुक्स कढंदो जो, चवण पियो वञे त अॼु रोटी हीअं आहे, पर चई न अॼु त भॻवानु वेठो आहे, अॼु न चवंदुमि, अॼु त जहिड़ी आहे खाइण ॾे, खाई उथियो। हे सुम्हियो, भॻवानु बि सुम्हियुसि हिन सां गॾु। हिनखे निंड अची वई त भॻवानु निंड में हिनखे चए थो त जीअं अॼु मां तोसां गॾु होमि नी, ईअं मां सदाईं तोसां गॾु हूंदो आहियां। तुंहिंजे सभिनी कर्मनि ते मुंहिंजी नज़र हूंदी आहे, पर अॼु मां तोखे ॾिसण पियो अचां, हूअं मां तोखे ॾिसण न ईंदो आहियां, पर हूंदो आहियां। इहो तोखे अनुभव करणो अथई त मां तोसां गॾु आहियां, त पोइ तूं किथे बि पाप करे न सघंदी, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए न सघंदी, कॾहिं बि गुस्सो न करे सघंदी। तुंहिंजो गुस्सो त ॾाढो ख़राबु आहे न। गुस्सो माना जे पंहिंजा शुभ कर्म केॾा कयल हुजनि न त हिकु पल में जली भस्म थी वेंदा आहिनि। हिनखे त हे सभु इहो निंड में पियो ॾिसे, सुबुह थियो त हिनजे अॻियां त केरु हो कोन। हिनखे उहो यादि पियो अचे निंड वारो सपनो, भई मूंखे भॻवानु हीअं चयो, कल्ह त बराबरि मूंसां सॼो ॾींहुं गॾु हो, त कल्ह त मुंहिंजो ॾाढो ॾींहुं सुठो वियो, निंड बि मूंखे सुठी आई, ऐं मां न को माउ खे ॻाल्हायो, न को स्टाफ सां कंहिंसां विड़ियुसि, मां सभु सुठे नमूने करे आयसि त मूंखे ॾिस निंड बि सुठी, ॼण सुकून मिली वियो मूंखे। हिन उन ॾींहं खां पक करे छॾी त भॻवानु मूंसां गॾु आहे। त हे बि चए थो मां तोसां सॼो ॾींहुं गॾु ई आहियां। इहो पाण खे अनुभव करणो आहे, हू ईअं ॾिसणु न ईंदो आहे, पर इहो अनुभव करणो आहे त भॻवानु मूंसां गॾु हर हंधि हाज़िर आहे। हरदम हाज़िर आहियो लहणा राम सां, लखेन रूप तुंहिंजा, सवे स्वरूप तुंहिंजा, आहिनि अनूप तुंहिंजा। सदाईं असां हुनखे गॾु ई गॾु ॾिसूं त असां सुधरी वेंदासीं। इहो त पाण खे करणो आहे न, पाण खे ठाहिण जी कोशिश बि पाण खे ई करणी आहे। श्री सतगुरु देव जिन कहिड़ी बि शेवा बख़्शे तो ते कृपा कई आहे, उन श्री आज्ञा जे प्रताप सां केतिरा ई गुरमुख तुंहिंजी मदद कंदा, पर उहा उन ई मालिक जी कृपा सम्झणु घुरिजे, न की माण्हुनि जी। या माण्हुनि जी कृपा कान्हे जेके मदद था कनि, कहिड़ी बि जेका बि असांखे शेवा हू ॾसनि, असांखे उहा दिलि सां करणी आहे। दिलि सां कंदासीं न त माण्हू मदद कंदा, त उहे माण्हू जेके असांखे मदद कनि न, त उहा माण्हुनि जी वॾाई कान्हे, उहा बि हुन जी कृपा आहे। हुननि जे मन में उहो वञी थो बीहे, उहो प्रेरणा थो करे, तॾहिं उहे असांखे मदद कनि था, न त केरु करे न सघे। हू न कराइनि त असां कुझु न करे सघूं।
भॻवानु कराईंदो आहे, उहो प्रेरणा ॾींदो आहे, उहो अची मन में वेहंदो आहे। तॾहिं असां बि कंहिंखे कराए सघंदा आहियूं या असांखे केरु कराईंदो आहे। इहो हिक ॿिए जो कमु चवंदा आहिनि, हिक ॿिए जो कमु आहे, पर उहो पंहिंजे मर्ज़ीअ सां नथा असां करे सघूं, उहो प्रेरणा कंदो आहे। इहो बि ॿुधल अथव त हिकिड़ो भाई ट्रेन में वञे पियो, नौकरी कंदो हो, त हिन जी ट्रेन उन ॾींहुं छुटी वई। वरी ॿी ट्रेन हुअसि कलाक ॿिनि खां पोइ, त चई हल न तेसि ताईं नास्तो वास्तो करे अचां ॿाहिरि वञी। 2 कलाकनि खां पोइ ट्रेन आहे, हे ॿाहिरि निकितो नास्तो करणु, त ॾिठई त 2 नंढड़ा ॿार, हिकु 10 सालनि जो, हिकु 12 सालनि जो, ग़रीब हुआ, ॾाढा कपिड़ा मेरा पाता पिया हुअनि, सनानु कयल न, ऐं बुख ते ॿार। हू नंढड़ो छोकिरो जेको न, उहो वॾे भाउ खे चए पियो मूंखे बुख लॻी आहे, कुझु वठी ॾे। त हू वॾो भाउ हुनखे आथत थो ॾे, कुझु हुस कोन किथां वठी ॾेसि, पर ईअं सम्झाएसि पियो। हिन ॾिठो त खीसे में हथ विझी ऐं 10 जो नोट थो कढी ॾे, चई थो हा, त हुन 10 जो नोट बि माना वरितो। थोरो अॻियां अञा हलियो 2 विखूं त चए पियो 10 रुपए मां हिननि खे छा मिलंदो, चांहि बि पूरी कोन मिलंदनि 2 ॼणनि खे। वरी तो वापसि अचे, चएसि थो तव्हांखे कुझु खाइणो अथव, त हुन चएसि हा, त हिकु होटल में थो वठी वञेसि। दिलि में चए पियो भई मां नास्तो करण थो वञा, हिननि खे वठी थो वञा, होटल में वठी थो वञे। त पहिरियों ॿार छोकिरा जेके हुआ न चढ़नि पिया होटल जे ॾाको, त हुन होटल जो जेको मैनेजर हो न, ॾिठई जो हिन ॿारनि खे फ़क़ीरनि वांगुरु पिया लॻनि, धड़को ॾेई हेठि लाथई। त हिन भाई चईंसि हेठि न लाइ, इहे मूंसां गॾु आहिनि, हिननि खे जेको खपे न हिननि खे पेट भरे खाराए, इन जो बिल मां ॾींदोमांइ। हिननि खे विहारी, 2 ॼणनि खे रोटी पेट भरे खाराई, 2 खाधी, हुन पाण पंहिंजो जेको खाइणो हुअसि उहो खाधई। उतां लथो होटल मां, छोकिरनि खे चईंसि हाणे जेके 10 रुपया ॾिना थी मां न, उन मां शैम्पू वठी ऐं ॿाहिरि नलको अथव, हैंड पंप डंकी जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उन में सनानु कयो वञे उते। ऐं राति जी रोटी आहे न, हिते पासे में गुरुद्वारो अथव, उते खाइजो वञे, ऐं उते रोज़ मिलंदी अथव रोटी, बुख ते न वेहिजो, रोज़ उते खाइजो वञे। ही वञे पियो, चए पियो हाणे स्टेशन ते वञा, टाइम थी वेंदो गाॾीअ जो, तेसि ताईं वञे पियो त मन में चवंदो पियो वञे। विच रस्ते ते मंदरु आयुसि, मंदर में ध्यानु वियुसि त कुदरती मथो टेकजी वेंदो आहे न मंदर में, त भॻवान खे तो चए छा भॻवान तोखे दया नथी अचे, हेॾड़ा मासूम ॿार ॾिस त सही बुख ते, तोखे इहो वणे थो? त हिनखे आवाज़ थो अचे, आकाशवाणी कीअं थींदी आहे, भॻवान तो चएसि त इहो तो जो छोकिरनि खे रोटी खाराई ऐं मदद कयई, 10 रुपया ॾिनईसि, त उहे कंहिंजे चवण सां कयई। अगरि मां तोखे प्रेरणा न कयां हा, मां तुंहिंजे मन में न विया हा, त तूं करण वारो केरु हुई? तूं कुझु न करे सघे हा। जॾहिं मां तोखां करायो मैं तॾहिं तो कयई। पोइ हिनखे ईअं लाइट थी थिए, जेको बराबरि आहे त सची ॻाल्हि, भॻवान न कराया त मां थोरी करे सघां हा। मां त रोज़ हलियो वेंदो आहियां, कॾहिं मां हिननि खे ॾिसंदो कोन आहे, पर अॼु जी छो हे मूंखे गॾिया, हिननि खे बुख लॻी ऐं मां खारायो मान। त प्रेरणा करण वारो त उहो आहे न, तॾहिं इंसान हिक ॿिए जी मदद करे थो। माना सभिनी जे अंदर में उहो आहे, ईअं असांखे ॾिसणो आहे। जेके तोसां नंढा या
तोसां गॾु कमु करे रहिया आहिनि। तिन खे बि भॻिती ऐं निमरता सां भरपूर सिख्या ॾे, जीअं हू बि भॻितीअ जो सचो आनंद प्राप्त करे सघनि। भले पाण खां नंढा हुजनि या पाण जेतिरा हुजनि, सिख्या उन्हनि खे उहा ॾियऊं भॻितीअ जी, जेका असांखे बि कमु अचे हुननि खे बि कमु अचे। नंढा हुजनि त उन्हनि जे मथां रोब न ॼमाइजे, मां वॾी आहियां जीअं मां चवां ईअं कर, ईअं न कजे। सभिनी सां प्यार सां हलिजे, मिठो ॻाल्हाइजे सभिनी सां। प्यार में अद्भुत शक्ति हूंदी अथव, दुश्मन खे बि दोस्त बणाए छॾींदी आहे। प्यार में एॾी शक्ति आहे, जेतिरो थिए न सभिनी सां प्यार सां ॻाल्हाइजे ऐं मिठो ॻाल्हाइजे। हिन जीव जो संसार अंदरि श्री सतगुरु देव जन खां सवाइ ॿियो को बि पंहिंजो कोन आहे। लोक चाहे परलोक में फ़क़ति उहे ई सचा मित्र ऐं संबंधी आहिनि। तंहिं करे जीव खे माण बि फ़क़ति उनजो ई हुअणु खपे, ॿियो कोई कंहिंजो आहे ई कान्हे। लोक में चाहे परलोक में कहिड़ा बि वेझा अजीज छो न हुजनि, पर कोई कंहिंजो कोन्हे हिकु सतगुरनि खां सवाइ। त चए थो माण बि उन जो कर, सतगुरनि जो कर, दुनिया जो माण न कर। त हे मुंहिंजा मिट आहिनि, हे मुंहिंजा माइट आहिनि, हे मुंहिंजा सगा आहिनि, हे सबंधी आहिनि, कोई बि सॻो कंहिंजो कोन्हे। हिकु सतगुरु पंहिंजो आहे, निस्वार्थ, जेको असां सां भलायूं थो करे, हेॾा कुर्ब थो करे असां सां। केरु करे छा? त चए थो उन जो माण इंसान खे हुजणु खपे, गुरूअ जो माण। बसि हिते बि उहो साथ ॾींदो ऐं उते बि उहो ई साथ ॾींदो। कंहिं वटि खणी लखे करोड़नि जी मिल्कियत हुजे, बेशुमार नौकर चाकर हुकुम ऐं इशारे ते हलण वारा हुजनि, मगर पक सम्झ त हिकु ॾींहुं उहे सभु विछड़ी वेंदसि। विछड़ी वेंदा न, लखे करोड़े रुपया हुजनि, केॾा बि माण्हू हुजनि, रावण खे घटि कुटुंब हो छा? कोई बि रहियुसि छा? कंहिंजो बि केतिरो कुटुंब हुजे, जंहिंजो टाइम थींदो उहो हलंदो वेंदो, जंहिंजी स्टेशन ईंदी उहो गाॾीअ मां लहंदो वेंदो। इहा पक करे सम्झी छॾियऊं त मरण ई सच आहे, बसि जीअण कूड़ आहे। मौत यादि हूंदो न त असां हे उपाव करे सघंदासीं, असां पंहिंजे सुधारे जा नाम जपण जो उधम त करे सघंदासीं जॾहिं मौत खे यादि कंदासीं। असां ईअं था सम्झूं बसि असांखे रहणो आहे हिते, पर भरोसो त हिकु पल जो बि कोन्हे। आहे हिकु पल जो? नंढो हुजे या वॾो, हर हिक खे सम्झाइण वक़्तु संदसि भलाई सोचे हमेशह धीरज ऐं दयालता खां कमु वठणु घुरिजे। धीरज ऐं दयालता खां कमु वठणु घुरिजे। नंढो हुजे चाहे वॾो माण्हू हुजे, कंहिंखे बि सम्झाइणो आहे, सेखारिणो आहे त धीरज सां सम्झाइणो आहे। दया दिलि में दया रखणी आहे। कंहिंसां बि ईअं आकड़ सां न ॻाल्हाइजे, न को कंहिंजे मथां ईअं रोब ॼमाइजे। ऐं धीरज बि धारिजे, जेसिताईं हू सिखे तेसिताईं वरी धीरज बि कजे। ईअं न त मां चवांसि थी ऐं सिखी वञे, ईअं त असां ई कोन था सिखूं। केॾो था सेखारनि संत, केॾो था सम्झाइनि, घटि थोरी था सम्झाइनि, पर उहे वचन यादि रखंदासीं त सिखंदासीं। दादी जन केॾो सम्झाईंदा सत्संगनि में, केॾो हिकु वचन ते सॼो सत्संग हलाईंदा हुआ। हिकु वचन, खाली हिकु वचन पढ़ंदा हुआसीं, सॼो सत्संग उन ते हलंदो। त उन मां असां छा सिखियासीं जो ॿियनि खे चऊं त जल्दी सिखी वञो, जल्दी सिखी वञो। चए थो धीरज बि कर ऐं दिलि में दया बि धार।
असां पाण सिखंदासीं नी त साम्हूं वारा सिखी वेंदा। पहिरियों पाण खे सिखणो आहे। शेवा जे कम में ॿियो माण्हू मददगार हमख़्याली हुअणु घुरिजे, पर जेकर ईअं न बि आहे त सहन शक्तिअ खां कमु वठी धीरज ऐं मेल मेलाप सां वक़्तु गुज़ारणु खपे। शेवा जे कम में पाण जहिड़ो माण्हू हुजणु खपे, हम ख़्याली, जेके असांजा ख़्याल हुजनि उहे हुनजा बि ख़्याल हुजणु खपनि, जेको मदद करे। पर जे ईअं न आहे त तूं सहन शक्तिदार जेको तूं मेल मेलाप हुन सां रख। माना हिते पाण खे ठाहिण जो अची वियो नी, पाण खे ई ठाहिणो त साम्हूं वारा पाण ई ठही वेंदा। जे असां जहिड़ा आहिनि त ठीकु आहे, पर जे न आहिनि त सहन शक्तिअ खां कमु वठूं। सभु थोरी माण्हू हिकु जहिड़ा हूंदा, सभु त हिकु जहिड़ा न हूंदा न, के कहिड़ा हूंदा के कहिड़ा हूंदा। त सहन शक्ति असां में हूंदी न त असां दुखी न थींदासीं। न को पोइ हुन जूं दाऊं कंदासीं त हीअ ईअं थी हले, हीअ ईअं थी हले। सही वञणो, तू अपनी तोड़ निभाए उसकी वो जाने। साम्हूं वारो कीअं बि हले, असां पंहिंजे फर्ज़नि ते पूरा हुजूं। प्रेम ऐं विश्वास रूपी धन तमामु ॾुखियाईअ सां कठो थींदो आहे, पर संसो ऐं भरम आयो त हिकु खिन में नाश थी वेंदो आहे। तंहिं करे हमेशह ख़बरदार रहणु घुरिजे जीअं मन किथे धोखो न ॾिए। प्रेम ऐं विश्वास जेको ॾाढो ॾुखियो हथु ईंदो आहे, उन में बि जे संसो आयो त पोइ छुटो। संसो न अचणु खपे। गुरूअ में जे विश्वास हुजे त तुर बि संसो अचणु न खपे त हीअं मूंखे छो चयईं या हीअं मूंखे छो चयईं, हेॾी महिल छो चयईं। ईअं थींदो आहे न, केॾी महिल काई बि शेवा ॾसींदा आहिनि, पोइ कॾहिं ॿिए टाइम बि चवंदा आहिनि। हींअर त वीचारा गुरू ई सम्झी विया आहिनि, असांखे चवनि ई कोन पिया न। हींअर असां था गुरूअ जी परीक्षा वठूं था न। गुरू किथे था वठनि वीचारा, सम्झनि था करे ई कोन सघंदियूं त कीअं चऊं। त हा, पोइ डबल था कराए वठनि। हा, त जेॾी महिल जेका बि आज्ञा कनि न असां उहा मञूं। मतिलबु अहिड़ा असां थियूं सिख, शेवक बणण जी कोशिश कयूं। असां ॿी शेवा त कोन था करे सघूं, ख़ाली आहे उन्हनि जी आज्ञा मञणु, वचन खणणु बसि। ॿियो त सॼो ॾींहुं पंहिंजे में लॻा पिया आहियूं, शेवा जो टाइम ई कोन थो मिले। पर ख़ाली हुनजा वचन खणूं, आज्ञा मञूं बसि। इहा वॾे में वॾी असांजे लाइ शेवा आहे। पर उहा बि जंहिंखां कराइनि, त इहा असांखे प्रार्थना करणी आहे त वचन खणण जी बि ताक़त तूं ॾींदे असांखे। असां में तुर बि ताक़त कान्हे, कुझु बि करण जी ताक़त कान्हे। उहा शक्ति बि उन खां पिनणी आहे। कंहिंजे लाइ बि मन में नफ़रत या किरायत न हुअणु खपे। तूं चवंदे त फलाणे माण्हूअ जो वहिंवार ठीकु न आहे, पर जेकॾहिं चङी तरह जाचे ॾिसंदे त ख़बर पवंदई फ़र्क़ु तुंहिंजे वीचारनि जो आहे। तंहिं करे पहिरियों ई पाण खे सेखार, पोइ ॿिया माण्हू पाण ई सिखी वेंदा। सची ॻाल्हि आहे नी, पाण खे सेखार बसि। कंहिंजे लाइ बि किरायत या नफ़रत न हुजणु खपे। कोई कीअं भले, ईअं न चओ त हे हीअं थो हले हीअं थो हले। पाण खे सुधार बसि, त साम्हूं वारा पाण ई सुधरी वेंदा। आप चङा तो जग चङा। पाण ठहियल आहियूं त साम्हूं वारा ठहियल ई आहिनि। पंहिंजे मन खे ई ठाहिणो आहे। त हाणे खां इहा ई कोशिशि कयूं त पंहिंजो पाण खे ठाहियूं।
हिकिड़ी शनि देव जी ॻाल्हि ॿुधायांव। शनि देव खे तेल छो चढ़ंदो आहे? कंहिंखे ख़बर आहे? इलाही ख़बरूं पाण खे कान्हनि इतिहासनि जूं। शनि देव हिकु दफ़ो हनुमान ध्यान में वेठो न, त शनि देव ॾाढो क्रोधी आहे न, हनुमान वटि अचे थो, चएसि थो उथ मूंसां युद्ध कर। ॿियनि खे त सभिनी खे हाराए थो अचे, मूंखे हाराए त ख़बर पवई। त हनुमान उथी ऐं हथ जोड़े चएसि थो त महिरबानी कर, मां हींअर मुंहिंजे परमात्मा जे ध्यान में वेठो आहियां, हींअर मूंखे रंडक न विझ, तूं हलियो वञ। चईसि न, मूंसां युद्ध करणी पवंदई। चईसि पर हींअर मूंखे ध्यान में वेहण ॾे। चईसि न, चवाई थो न मूंसां युद्ध कर। हनुमान चईसि ठीकु आहे, नथो मञे त। हनुमान छा कयो, हिनखे पुछ में वेड़े छॾियईं शनि देव खे। हनुमान बि जहिड़ो तहिड़ो त कोन, महाबली हो हनुमान। त पुछ में जो वेड़ियईंसि त हे सही न पियो सघे शनि देव। हनुमान उथी ऐं हलण लॻो। जेको पुल ठाहियो न, उन पुल जे ध्यान रखण लाइ हनुमान खे उते विहारे छॾियो वञ। त उते ई वेठो, ध्यान में उते वेठो, जेका पत्थरनि सां पुल ॿधी आहिनि। हनुमान उथी ऐं उन पत्थरनि ते हलण लॻो पुल जे मथां। कारण हू जो पुठियां पुछ में वेड़ियल हुअसि त उहो घसड़ाइजे न, रड़ियूं पियो करे ॾाढियूं, सही न पियो सघे। ही सॼो रतो छाण थी वियो। हनुमान खे चई, हनुमान मूंखे माफ़ कर, मूंखे ख़बर कोन हुई त तूं एॾो बली आहे, तूं एॾो बलवान आहे, मूंखे माफ़ कर, मूंखे आज़ाद कर, मां नथो सही सघां। हनुमान छॾियईंसि त एॾो रतो छाण थी वियो, रत पियो वहेसि ॾाढो। त चएसि थो हाणे हे मुंहिंजा जख़म केरु लाहींदो, उहे बि तूं ई लाइ। त हनुमान तेल ॾिनईंसि हिकिड़ो, उहो तेल लॻायईं न त हिन जा जख़म सभु उते जो उते लही विया। तंहिंखां पोइ शनि देव खे तेल चढ़ंदो आहे। जेको बि तेल चाढ़ींदो नी त उन जा जख़म लही वेंदा, दुख दर्द भई नास थी वेंदा। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी इलाहियुनि जी माना ख़बर कान्हे पाण खे। बोलो सतगुर देव भगवान की जय। संतन जो मन हथ आए, जय साईं जो मन हथ आए। तैखे दुख न कोई दर्द आए, तैखे दुख न कोई दर्द आए। जय संतन जो मन हथ आए, जय साईं जो मन हथ आए। संतन जे घर पे नैनो प्यार मने, संतन जे घर पे नैनो प्यार मने। जय संत सजा दिलदारी दियन, जय संत सजा दिलदारी दियन। उड़ाए टुकड़ा बनने, आई टुकड़ा बनने, आए टुकड़ा बनने, आई टुकड़ा बनने। जैसे मत आए, जैसे हो मत आए। जैसे संतन जो मन हथ आए, जैसे दासिय जो मन हथ
हथ आए, जैसे संतन जो मन हथ आए, जैसे साईं जो मन हथ आए। जेके संतन जे दरजा सेवादारी चले, जेके संतन जे दरजा सेवादारी चले, जेके संत चरण में सदाई सुमन, जेके संत चरण में सदाई सुमन, जेके उनका पग बहार सदा करन चले चार, जेके उनका पग बहार सदा करन चले चार, जेके पानी की सुमत आए, जेके माता की सुमत आए, जेके संतन जो मन हथ आए, जेके साईं जो मन हथ आए, जेके दुख न कोई दर्द आए, जेके दुख न कोई दर्द आए, जेके संतन जो मन हथ आए, जेके साईं जो मन हथ आए। कन्या संतन से घर जो उतरो सीधे, हाथी संतन से घर जो उतरो सीधे, दूरे दूरे करे पोए उसके बने से, दूरे दूरे करे पोए उसके बने से, उजल सुंदर सचार के कने जयकार, उजल सुंदर सचार के कने जयकार, जय बारन के सगले आए, जय बचन से सगले आए, जय संतन जो मन हथ आए, जय साईं जो मन हथ आए, जैसे दुख न कोई दर्द आए, जैसे दुख न कोई दर्द आए, जैसे संतन जो मन हथ आए, जैसे माता जो मन हथ आए। अॼु वॾो बेड़ो आहे, इलाही खलकाई आहे त सभु हिन में मापनि, सभई चढ़ो झटि हाणे केरु वॾियूं चिंताऊं, हा जेके वॾियूं चिंताऊं हुजनि न उहे हिन में विझो, कंहिंखे आहिनि वॾियूं चिंताऊं उहे हिन में विझी छॾे, दुख दर्द सभु हिन में विझी छॾियो, पाण ई पिया संभालींदा, वॾा खीसा बाक़ी छाजा अथनि न, असां लाइ त वॾा खीसा रखिया अथनि। चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो संतन जे बेड़ी चितोड़े में लड़ आई रे, बेड़ी चितोड़े में लड़ आई रे, सैनों पे चढ़ी वयो सजनों पे चढ़ी वयो, सैनों पे चढ़ी वयो सजनों पे चढ़ी वयो, चढ़ी वई कन्या बाई रे, बाबा चढ़ी वई कन्या बाई रे, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो संतन चढ़ो चढ़ी सकन चढ़ो चढ़ो
पाण चढ़ी वञे वक़्त पाण ई त संभालींदा आहियूं त अरे पर जो मुखे अज मुझे साईं जो मिलो पर जो मुखे अज मुझे साईं जो खणी संदेशो आयो अटपाल वारो खणी संदेशो आयो अटपाल वारो ठायो प्रोग्राम खे तोड़ हलण जो आयो मेलो आहे साईं लाला राज जो आयो मेलो आहे मिलो परचो मूंखे अॼु मुंहिंजे साईं जो मिलो परचो मूंखे अॼु मुंहिंजे साईं जो खणी संदेशो आयो अटपाल वारो खणी संदेशो आयो अटपाल वारो हलो ठाहियो प्रोग्राम खे तोड़ हलण जो आयो मेलो आहे साईं लाला राज जो आयो मेलो आहे साईं लाला राज जो वजन चैनायूं ऐं ढोल वजन चैनायूं ऐं ढोल मुंहिंजे साईं दर ते वजन चैनायूं ऐं ढोल मुंहिंजे वजन चैनायूं ऐं ढोल मुंहिंजे साईं दर ते वजन चैनायूं ऐं ढोल मुंहिंजे साईं दर चढ़े झंडो तो अनमोल मुंहिंजे साईं दर ते चढ़े झंडो तो अनमोल मुंहिंजे साईं दर ते मिलो परचो मूंखे मुंहिंजे साईं जो खणी संदेशो आयो अटपाल वारो प्यारे दादी जन है सबसे अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल प्यारे दादी जन है सबसे अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल सत्संग की रौनक है क्या मैं करूं गुणगान सत्संग के गीते हैं संगत की शान प्यारे दादी जन है सबसे अनमोल
बोल। ला 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 ला। दादी संस्कारों की धरोहर देते, आँख मीच कर ध्यान लगा कर नाम है सत्य। दादी संस्कारों की धरोहर देते, आँख मीच कर ध्यान लगा कर नाम है सत्य। वो अम्मा की यादें, साईं जन की बातें, वो अम्मा की यादें, साईं जन की बातें, साए की तरह उनके साथ मेरी मुस्कुराते, हम सबकी तरह फिर वो बच्चे ही बन जाते। तरफ हम संतों के किस्सों को करते हैं बयान, सबको है उनसे प्यार, सबको है अभिमान। प्यारे दादी जन है सबसे अनमोल, कितने मीठे उनके अनुभव के खुशबू। ला 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 ला।
तिनका दुख दूर थिए था कंचन के थी छाया पुटन पेट पुतरा मिलन था निर्धन के धन माया पुटन पेट पुतरा मिलन था निर्धन के धन माया भाग सब जो वर दो 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 जिए जीवन नो नवेलो जिए जीवन नो नवेलो हर साल लगदो रहदो साईं लाला रात जो मेलो हर साल लगदो रहदो साईं लाला रात जो मेलो तेरी सूरत दुनिया तो दीवानी चंद तेरी सूरत दुनिया तो दीवानी मेरा कहीं भयो न कोई खाली सारी संगत में मेरा कहीं भयो न कोई खाली हो आहे सबसे दिल जो आहे मुझे दिल जो आधारो लेना रंग प्यारो लाला रज प्यारो लेना रंग प्यारो लाला रज प्यारो सबना प्यार है साईं से प्यार है कहो ना प्यार है साईं से प्यार है कहा ना प्यार है संगत से प्यार है बीवी से प्यार है तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ जीवन है गानों का तू फुलवारी है ओ तोले रस्ते ते गिलवा विशा